अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु तव्हांखे आउं मॉडल वर्ब जे बारे में ॿुधाईंदुसि त मॉडल वर्ब छा थींदा आहिनि ऐं कीअं इस्तेमालु कया वेंदा आहिनि। त तव्हांखे ॿुधायां त मॉडल वर्ब टाइप आहे हिकु वर्ब जो जेको असां सेंटेंस में यूज़ कंदा आहियूं कंहिं नेसेसिटी खे, सजेशन खे, एबिलिटी खे या प्रोबेबिलिटी खे ज़ाहिर करण जे लाइ असां मॉडल वर्ब्स मुख़्तलिफ़ मॉडल वर्ब्स यूज़ कंदा आहियूं। कहिड़े तरीक़े सां तव्हांखे आउं ॿुधायां थो। सभिनी खां पहिरीं हिकु मॉडल वर्ब आहे केन। हाणे केन असां एबिलिटी ज़ाहिर करण जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं, परमिशन वठण जे लाइ बि केन इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं त सजेशन ॾियण जे लाइ बि असां केन इस्तेमालु कंदा आहियूं। हिकिड़ो एग्ज़ाम्पल, आई कैन स्पीक स्पेनिश। आई कैन स्पीक स्पेनिश हिन में एबिलिटी खे ज़ाहिर करे थो त आउं स्पेनिश लैंग्वेज ॻाल्हाए सघां थो। इहे मूं में एबिलिटी आहे, यानी क़ाबिलियत आहे, मतिलबु मां हुन चीज़ जे एबल आहियां। त एबिलिटी खे केन वर्ड यूज़ कयो। हिन खां अलावा परमिशन कहिड़े तरीक़े सां, जीअं हिकु सेंटेंस आहे कैन आई गो, छा वञी सघां थो। त इहो तव्हां त ॾिठो त हिन में परमिशन वठण जे लाइ बि असां केन खे इस्तेमालु करे सघूं था। ऐं टी ॻाल्हि जेकी सजेस्ट कंहिंखे करियूं त असां हुनखे चई सघूं था यू कैन टेक टैक्सी। हिन में तव्हां ॾिठो त असां हुनखे सजेस्ट कयोसीं, त सजेशन बि असां कैन में ॾेई सघूं था। हाणे मे जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त मे किथे इस्तेमालु थींदो आहे। हिन खां पहिरीं तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त असां जेकी लैंग्वेज जेके ॻाल्हाईंदा आहियूं त उहो ॿिनि क़िस्मनि जी लैंग्वेज हूंदी आहे, हिकु फॉर्मल लैंग्वेज ऐं ॿी इनफॉर्मल लैंग्वेज। जेकॾहिं असां पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे हिकु जेतरनि सां या पंहिंजो पाण खां नंढनि सां ॻाल्हाईंदासीं त उन में इनफॉर्मल लैंग्वेज यूज़ कंदासीं। जॾहिं त कंहिं धारीअ माण्हू सां, कंहिं वॾे सां या कंहिं सीनियर खां अदब ऐं एतिराम सां जी ॻाल्हाईंदा आहियूं त उनखे फॉर्मल लैंग्वेज चइबो आहे। त हिकु ॻाल्हि तव्हां यादि रखिजो त केन जेको आहे उहो असां इनफॉर्मल लैंग्वेज में यूज़ कंदा आहियूं, जॾहिं त इन जे बदिरां मे जेको आहे असां फॉर्मल लैंग्वेज में यूज़ कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां असां मे खे इनफॉर्मल लैंग्वेज में इजाज़त वठण जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। जीअं मूं तव्हांखे कैन ते ॿुधायो त उहो बि परमिशन वठण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं कैन आई गो, त अहिड़े तरीक़े सां असां मे आई गो चई सघूं था, पर फॉर्मल लैंग्वेज में। हाणे मे असां फॉर्मल लैंग्वेज में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदासीं, जीअं तव्हां पंहिंजे टीचर खां स्कूल में इजाज़त वठंदा आहियो त मे आई कम इन सर या मे आई गो टू ड्रिंक वाटर सर। त इहे तव्हां वर्ड जेको मे यूज़ कयो आहे त उहो फॉर्मल लैंग्वेज में, मतिलबु इन में परमिशन तव्हां वठी सघो था। कैन ऐं मे जो इहो फ़र्क़ु आहे, मे फॉर्मल लैंग्वेज में ऐं कैन इनफॉर्मल लैंग्वेज में यूज़ थींदो आहे। इन खां अलावा मे प्रोबेबिलिटी खे बि ज़ाहिर कंदो आहे। जिते तव्हां कंहिं चीज़ जी पॉसिबिलिटी खे ज़ाहिर करियो या प्रोबेबिलिटी करियो त उते बि मे वर्ड यूज़ थी सघे थो। सेंटेंस आहे इट मे बी क्विकर टू ट्रेवल बाय ट्रेन, पर मतिलबु ट्रेन जे ज़रिए इहो सफ़र जल्दी थी सघे थो, तकिड़ो थी सघे थो। मतिलबु कंफर्म न आहे, पर हिकु अंदाज़ो आहे त ही वधीक बहितर थी सघे थो, वधीक जल्दी थी सघे थो। त उते असां वर्ड मे यूज़ कंदा आहियूं, यानी पॉसिबिलिटी खे या प्रोबेबिलिटी खे ज़ाहिर करण जे लाइ। इन खां अलावा कुड जे बारे में तव्हांखे ॿुधायां त कुड जेको आहे उहो केन जो सेकंड फॉर्म आहे, यानी असां पास्ट टेंस में कंहिं एबिलिटी खे ज़ाहिर करियूं त उते असां वर्ड कुड यूज़ कंदासीं। एग्जाम्पल, he could swim in the water when he was 6 years old। जॾहिं ही 6 सालनि जो हो तॾहिं ही तरी पे सघियो। मतिलबु पास्ट जी का एबिलिटी खे ज़ाहिर करण जे लाइ असां कुड जो इस्तेमालु कयोसीं। माइट जे बारे में तव्हांखे ॿुधायां त माइट हूअं त मे जो सेकंड फॉर्म आहे, पास्ट टेंस आहे मे जो, पर इन खे असां प्रेज़ेंट में या फ्यूचर में बि यूज़ करे सघूं था माइट खे। छाजे लाइ? प्रोबेबिलिटी खे ज़ाहिर करण जे लाइ। प्रोबेबिलिटी उहा जेका जंहिंमें असांखे ज़्यादा श्योर न हुजे, ज़्यादा असांखे पक न हुजे, अंदाज़ा निकिरी जेकी ॻाल्हि करियूं
उन में असां माइट यूज़ करे सघूं था। ऐं अमेरिकन ब्रिटिश लैंग्वेज जे मुक़ाबले में अमेरिकन लैंग्वेज में ये अमेरिकन इंग्लिश में उहो ज़्यादा यूज़ थींदो आहे माइट जो वर्ड। जेके एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां, टेक एन अम्ब्रेला, इट माइट बी रेन। मतिलबु जेकॾहिं तव्हांजो दोस्त तव्हांखे अंदाज़ो हुजे त बारिश थियण वारी आहे त तव्हां कंहिंखे ॿुधायो टेक एन अम्ब्रेला, इट माइट बी रेन लेटर। त इहो तव्हां ॾिठो त हिते पक न आहे, हिकु जस्ट हिकु अंदाज़ो आहे त बरसाति थी सघे थी। इन खां अलावा मस्ट जे बारे में तव्हांखे ॿुधायां त मस्ट जेको आहे उहो उन में प्रोबेबिलिटी थोरी ज़्यादा थिए थी। मतिलबु त 100% जंहिंजे बारे में माण्हू खे ज़्यादा पक हुजे उते बि यूज़ थी सघे थो, ऐं कंहिंखे का चीज़ नेसेसिटी खे ज़ाहिर करणो हुजे उते बि मस्ट यूज़ थी सघे थो। कंहिंखे का नसीहत करणी हुजे उते बि मस्ट यूज़ थी सघे थो। हाणे तव्हांखे हिकु एग्ज़ाम्पल ॾियां जंहिंमां तव्हांखे ख़बर पवंदी त मस्ट जो इस्तेमालु मस्ट जो यूज़ कीअं थींदो आहे। वी मस्ट पे टैक्सिस टू गवर्नमेंट। असांखे गवर्नमेंट खे टैक्स ज़रूरु अदा करणु घुरिजनि। वी मस्ट पे टैक्सिस टू गवर्नमेंट। तव्हां ॾिठो त ही जंहिंमें कंहिं चीज़ जे बारे में ज़्यादा ज़ोर ॾिनो वञे उते वर्ड मस्ट यूज़ थिए थो। हिकु ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾींदुसि त यू मस्ट स्टॉप स्मोकिंग। यू मस्ट स्टॉप स्मोकिंग। हिते तव्हां ॾिठो त कंहिंखे सिगरेट पीअण खां मना करण जे लाइ को ज़ोर कयो वञे त उते वर्ड मस्ट यूज़ थी सघे थो। हाणे इहो मस्ट नेगेटिव में यूज़ थी सघे थो, पॉज़िटिव में बि यूज़ थी सघे। इन खां अलावा शुड असां एडवाइस कंहिंखे ॾियण जे लाइ यूज़ कंदा आहियूं वर्ड शुड। जंहिंखे त तव्हांखे हीअ चीज़ ज़रूरु करणु घुरिजे उते वर्ड असां शुड यूज़ कंदा आहियूं। कीअं? तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, ही शुड टेक केयर ऑफ हिमसेल्फ। हिनखे पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे। त हिते तव्हां ॾिठो त हिते असां कंहिंखे एडवाइस ॾियण जे लाइ जेको वर्ड यूज़ कयोसीं उहो शुड वारो वर्ड यूज़ पंहिंजी लैंग्वेज में प्रैक्टिस करे सघो था। जेतिरो ज़्यादा प्रैक्टिस कंदा ओतिरो तव्हांजो ज़्यादा फ़ाइदो थींदो। पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।